जॾहिं शाम पाछन के वेढ़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सेड़े छॾे, तॾहिं चंड खे तूं नियापो कजांइ, तॾहिं चंड खे तूं नियापो कजांइ। अञा हसरतुनि जा ॾिया था ॿरनि, अंदर खे आसरा अञा था रहनि। असां वक़्त जी चीच नाहे छॾी, असां वक़्त जी चीच नाहे छॾी। हली आ ज़िंदगी एॾी नाहे वॾी। अक्सर करे असीं बासलाहियत हूंदे बि अॻिते नाहियूं वधी सघंदा, जंहिंजो बुनियादी कारण हूंदो आहे पाण ते भरवसो न हुजणु। असांखे पंहिंजी सलाहियतुनि ते मुकमल तरह सां एतबार नाहे हूंदो। असांखे ख़बर बि न पवंदी आहे ऐं असांजे हौसले खे कमज़ोर करण वारियूं सोचूं असांजे ज़हन में जनम वठणु शुरू कनि थियूं। जेको माण्हू कामयाबु थियणु चाहे थो, उन खे पंहिंजे पाण ते बेयकीनी वारी सोच खे ख़तमु करणो पवंदो। नाकाम थियण खां वधीक ई सोच असांजे ख्वाबनि खे ख़तमु करण जो सबबु साबित थींदी आहे, जंहिंजे करे असां अञा वधीक घणती ऐं ॻाराणे में अची करे पंहिंजे हालतुनि खे ख़राबु करे छॾींदा आहियूं। जेकॾहिं तव्हां बि पंहिंजी सलाहियतुनि जी मालिक हूंदे बि उन जी बेयकीनी वारी कैफ़ियत में मुब्तला आहियो त ऐं असीं अव्हांखे कुझु मेन पॉइंटूं ॿुधाईंदासीं। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची रहिया आहियो। असीं भलीकार चऊं था सभिनी दोस्तनि खे जेके बि जितां बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। मोहम्मद कासिम साहब एंड वाहिद कालानी साहब लाइव प्रोग्राम में मौजूद आहिनि। यूसुफ जमील साहब फिराम ठरी मीरवा मां राइटर माण्हू, असांजो पहिरीं प्यारो दोस्त जंहिं पंहिंजो लिखियलु किताब असां ॾे गिफ्ट कयो आहे, असीं भलीकार चऊं था। अब्दुल्ला राउजो साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। फहद अजीज़ लगारी साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त, अशरफ मंगसी साहब एंड आबिद साहब, सिस्टर राबेल गुल एंड हुमेरा ज़रीना भी लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था, लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, मोस्ट वेलकम सर, किथे आहियो? असीं अव्हांखे हमेशह यादि कंदा आहियूं। शदाद कोट खां तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। मीर ख़ालिद ख़ान मंगसी फिराम जल मंगसी खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। नवाब साहब, मोस्ट वेलकम। अच्छा, ज़ाहिद बुलेदी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। एंड ख़ालिक सिंधी साहब, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? इंजीनियर मोहम्मद अली साहब, राशिद सीलरो साहब, वंस अगेन मोस्ट वेलकम। अॼु असांजो मौज़ू टॉपिक तमामु बहितरीनु आहे। अब्दुल रहीम मंगी साहब, असांजो सहाफ़ी माण्हू कंबर जो, संदसि खे भलीकार चऊं था। अब्दुल ख़ालिक साहब, असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे? तव्हां कमेंट करे ॿुधाए सघो था। अच्छा, शोएब अहमद भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। ज़फ़र इकबाल साहब फिराम पंजाब मां ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि। असीं भलीकार चऊं था सभिनी पहिरीं प्यारनि दोस्तनि खे। सिस्टर राबेल गुल एंड हुमेरा, शहनाज भट्टी, मोस्ट वेलकम।
अल्ताफ़ बुरोई साहब एंड बरकत गोपांग साहब फ़नकार माण्हू, कंबर शहर जो असांजो दोस्त माण्हू। अच्छा, मंसूर अहमद साहब लिखनि था कमेंट में, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। ज़ाहिद बुलेदी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि, पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू। सर ज़ाहिद हुसैन बुलेदी साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? असांजो दोस्त अरबाब साहब खे ज़रूरु सलाम चइजो, जेको तव्हांजो बिरादर आहे। अयाज़ अली साहब कमेंट में लिखनि था त गुड फ्राम फाल खां, मोस्ट वेलकम सर अयाज़ भाई। अब्दुल खालिक सिंधी साहब कमेंट में लिखनि था फ्राम शिदात कोट खां त अस्सलाम वालेकुम भा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, महिरबानी। कुछ दिलियूं ऐं बाहूं ॿधी रहियो, असीं वञा खादिम आहियूं, महिरबानी। नादर मंकी साहब लिखनि था कमेंट में, अस्सलाम वालेकुम जानी, सिक भरियो सलाम पेश कयूं था अव्हांखे। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, महिरबानी। ज़ाहिद बुलेदी साहब जंहिंखे ही हैज़ ग्रेट पर्सनैलिटी, महिरबानी सर। ज़ुल्फ़कार साहब असांखे गुड मोकिलिनि था। अब्दुल खालिक सिंधी साहब ओके कमेंट में लिखनि था। ज़ाहिद बुलेदी साहब कमेंट में लिखनि था त अदा ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरियत दुआऊं, महिरबानी। सर ज़ाहिद साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो तव्हां? असांजो भाउ कीअं आहे? अब्दुल्ला चांडो साहब इलाही प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। सर आई साजिद साहब शदाद कोट खां कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी। ज़ुल्फ़कार अली लिखनि था त पीपी लालू रामक, मोस्ट वेलकम। अब्दुल सलाम बलोच अरबा बुर्दी असांजो पहिरीं प्यारो दोस्त खे ज़रूरु सलाम चइजो सर ज़ाहिद साहब। अयाज़ भाई फ्राम फालमा गुलाब जा गुल मोकिलिनि था। हाजी वली मंकी साहब कमेंट में हाय लिखनि था, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अब्दुल सलाम बलोच साहब लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह। नादर मंगसी फ्राम जल मंगसी मां कमेंट में लिखनि था त अदा तव्हांजो आवाज़ ज़बरदस्त अचे थो जानी, महिरबानी सर। छा आहे त अॼु कंबर में कुझु ज़ोरदार हवाऊं आहिनि, नेटवर्क जो मसइलो आहे, महिरबानी। मोहम्मद हुसैन फ्राम सऊदी अरबिया खां कमेंट में गुलाब जा गुल मोकिलिनि था। घणो सोचणु छॾे ॾियो, अॼु असांजो मौज़ू आहे सोचणु बहितरीन अमल आहे, पर पंहिंजे मुनफ़ी सोचुनि जो ग़ुलाम थियणु कतई सुठो अमल कोन आहे। पंहिंजे पाण खे माण्हू छो क़ैदी बणाए छॾे, इन जी सूरत हाल खां निकिरण लाइ सभ खां पहिरियां इहो ज़रूरी आहे त पाण खे इहो एतबार ॾियो त तव्हां घणो सोचे रहिया आहियो। पंहिंजे दिमाग़ खे हुकुम करियो त सब्र कर, फज़ूल में एतिरो छो थो सोची। थोरो झको थी पंहिंजे पाण खे शहूरी हालत में खणी अचो ऐं पंहिंजे सलाहियतुनि ते ख़्यालु रखणु शुरू करियो। माण्हू छा चवंदा जेकॾहिं तव्हां बहितरीन सलाहियतुनि जे हूंदे कंहिं कम खे शुरू करण खां पहिरियां इहो सोचियो त फ़लाणो छा चवंदो, फ़लाणो मुंहिंजो मज़ाक उॾाईंदो, फ़लाणो हीअं चवंदो, फ़लाणो हूअं चवंदो, त पोइ पक सम्झो त तव्हां पंहिंजे पाण तां पंहिंजो अख़्तियार विञाइनि था। यादि रखो त असांखे पंहिंजे सलाहियतुनि जे बहितरीन इस्तेमालु करण ते कंहिं ॿिए जे चवण ते रोकणु न घुरिजे। जॾहिं असां हर कंहिंजे या फ़लाणे जी ॻाल्हि खे रोके नथा सघूं त पोइ उन्हीअ जे चवण ते परेशान थियण जो को फ़ाइदो।
हूअं बि इहो सिर्फ़ु असांखे ई महसूसु थींदो आहे त हर माण्हू जे नज़र असां में आहे। हक़ीक़त में ईअं नाहे हूंदो। जेकॾहिं को असांखे पंहिंजे नज़र में रखी रहियो आहे त पोइ असांखे इहो घुरिजे त असां पंहिंजी सलाहियतुनि जो बहितरीनु इस्तेमालु करियूं त जीअं उन्हीअ खे ख़बर पवे त वाक़ई असां कंहिं ख़ासि सलाहियतुनि जा मालिक आहियूं। असांजो महबूब माण्हू ज़ाहिद बुलैदी साहब, he has great personality and सोनो माण्हू, चैंपियन प्लेयर। ज़ाहिद साहब फिरम लालू रामा कमा लिखी रहन, साईं मेहरबानी वालेकुम सलाम, साईं मेहरबानी वालेकुम सलाम। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। मीर केयर मोहम्मद बलोच साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। अब्दुल सलाम सलाम लिखन था, वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, मेहरबानी। मीर केयर मोहम्मद बलोच साहब कमेंट में गुलाब जा गुल मोकिलन था। सैयद इरशाद अली साहब लिखन था त मोहब्बत देखें मैंने ज़मीन के लोगों की, जहाँ कुछ दाम ज़्यादा हों वहाँ लोग बिक जाते हैं। तमाम कीमती लफ्ज़, मेहरबानी सैयद इरशाद अली साहब। अल्लाह ॾिनो चांडियो साहब लिखन था त सलाम अदा, वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, मेहरबानी। वली मंसी साहब असां कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि। एंड ज़ाहिद साहब बि, अब्दुल ख़ालिक सिंधी साहब बि, नवाज़ मंसी साहब फिर हम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। ज़ाहिद बुलैदी साहब चैंपियन प्लेयर, महबूब माण्हू, माशाल्लाह, जंहिंजे चेहरे में हमेशह असीं ॾिसंदा आहियूं त नूर चमकंदो आहे ऐं हमेशह मुस्कुराईंदा रहंदा आहिनि। वो कमेंट में लिखन था, ज़ाहिद भाई त बिल्कुलु सही था चओ साईं, ज़बरदस्त। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। वी हैव टू मच रिस्पेक्ट इन आवर हार्ट फॉर यू विदाउट एनी ग्रीड। सर ज़ाहिद साहब, असांजे दिलि में अव्हां लाइ मुहबत आहे, इख़्लाक़ आहे, बिना कंहिं लालच जे। शाला सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब कमेंट में लिखन था त कुछ ज़िंदगीअ जी मसरूफ़ियतनि सबबि अव्हांजो प्रोग्राम अटेंड न करे सघूं पिया, पर अव्हांजो ख़ुलूस वारियूं मुहबतूं असांजे दिलनि खे हमेशह एहसासियत यादि ॾियारींदियूं आहिनि। असांजे दिलनि खे हमेशह एहसासियत यादि ॾियारींदियूं आहिनि भाउ। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, अव्हांजी मुहबत ई त असांजी ज़िंदगी जी कमाई आहे। मीर केयर मोहम्मद बलोच साहब लिखन था कमेंट में त कोई सोचे या न सोचे, पर जेके सोचूं असां परदेसिन खे आहिनि, शायदि देसिन के कोन्हे। असां जूं सोचूं के केटू जबल खां बि परे दूर आहिनि। कोई सोचे या न सोचे, पर जेके सोचूं असां परदेसिन के आहिनि, शायदि देसिन के कोन्हनि। असां जूं सोचूं केटू जबल खां बि परे ऐं दूर आहिनि। मीर केयर मोहम्मद बलोच साहब, तव्हां बिल्कुलु सच लिखी रहिया आहियो। परदेसी ॾुख में हुजनि, सुख में हुजनि, कहिड़नि बि हालातुनि में हूंदा आहिनि, जॾहिं हू घर ॾे ॻाल्हाईंदा आहिनि त हू पंहिंजे वालिद साहब खे दिलजायूं ॾींदा आहिनि त असीं ख़ुशि आहियूं। परदेसी माण्हू भले हू ॾुख में छो न हुजनि, पर घर ॾे दिलजाऊं ॾींदा आहिनि, महिरबानी। अच्छा, अहमद नवाज़ साहब एंड चैंपियन प्लेयर डॉक्टर ज़ाहिद साहब भी पहुंची चुका है लाइव प्रोग्राम में। असीं संदसि खे भलीकार चऊं था। ज़ाहिद साहब लिखन था, असांजो चैंपियन प्लेयर ज़ाहिद बुलैदी साहब। सर ज़ाहिद ॿ आहिनि, हिकिड़ो ज़ाहिद अली मुग़ीर साहब एंड ज़ाहिद बुलैदी साहब। ॿई असांजे सिर जा मालिक आहियो।
ज़ाहिद वलीद साहब लिखनि था त आमीन सेम prayers for you brother, thank you so much, bundle of thanks for that ज़ाहिद साहब। अहमद नवाज साहब कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम प्यारा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर अहमद नवाज साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? सर ज़ाहिद अली मुगेरी साहब असांजो महबूब माण्हू। ज़ाहिद साहब तव्हां माशाअल्लाह आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में ज़ाहिर थिया आहियो। तव्हांजो सिक भरियो सलाम कमेंट में लिखो था त सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर ज़ाहिद साहब कहिड़ा हाल आहिनि? माशाअल्लाह तव्हां इस्लामाबाद में इंजॉय करे रहिया आहियो हिन वक़्तु। अब्दुल गनी एंड तारिक अली बरड़ो, मीर गुलाम मुस्तफ़ा भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। ज़ाहिद अली मुगेरी साहब उस्ताद माण्हू महबूब माण्हू कमेंट में लिखनि था त सर राति जे हिन प्यारे पहर में इस्लामाबाद जे वणंदड़ फिज़ा में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातनि जी नज़र थी रही आहे। सर राति जे हिन प्यारे पहर में इस्लामाबाद जे वणंदड़ फिज़ाउनि में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट डॉक्टर ज़ाहिद साहब, मेहरबानी। अब्दुल गनी मक्सी साहब कमेंट में लिखनि था फ्रॉम सऊदी अरबिया खां त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, मेहरबानी। सलाहियत कॾहिं बि धोखो नाहे ॾींदी। पंहिंजे पाण ते जेकॾहिं एतमाद विञाए रहियो आहीं त पोइ बि पंहिंजे सलाहियतनि ते एतबार कजांइ। अखियूं बंदि करे हिननि ते एतबार कजांइ। तूं जॾहिं बि हुननि खे आज़माईंदे ही तोखे मायूस न कंदियूं। बस एतिरो कजांइ त मनफ़ी सोचनि खे रॻो काबू में रखजांइ। पंहिंजे ख़्यालनि ते सख़्तु नज़र रखजांइ। पंहिंजे पाण खे उन्हनि माण्हुनि जे विच में रखजांइ जेके तोखे हौसलो ॾियनि, तुंहिंजी साराह कनि ऐं तोखे दिलिजाए ॾेई सघनि। यादि रखजांइ त पहिरियां तोखे पंहिंजे पाण सां विढ़णो पवंदो। पंहिंजे पाण खे मञाइण लाइ हिकु दफ़े ईअं करे ॾिस। अच्छा, अब्दुल ख़ालिक सिंधी साहब कमेंट में लिखनि था त सुहिणनि माण्हुनि जा सुहिणा लफ़्ज़ ज़िंदगीअ जी तब्दीली करण लाइ पंहिंजी सलाहियत सां गॾु हमेशह सचे दोस्त जी सच्चाई वॾी तब्दीली में अहम किरदारु अदा रही आहे। सर बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। तव्हां लिखियो आहे त सुहिणनि माण्हुनि जा सुहिणा लफ़्ज़ ज़िंदगी जी तब्दीली करण लाइ पंहिंजी सलाहियतुनि सां गॾु हमेशह सचे दोस्त जी सच्चाई वॾी तब्दीलीअ में अहम किरदारु अदा रही आहे। सर मोहम्मद सालिह गोपांग साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। मोहम्मद सालिह गोपांग फ्रॉम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। मोस्ट वेलकम सर। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे अॼु ताईं ॿुधी रहिया हुआ, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब असांखे शदात कोट खां कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। बेयकीनी वारी कैफ़ियत में मुब्तला हुजण महिल बि पंहिंजे कम में रुधल रहो। भली आहिस्ते हुजो, दिलि न बि चवे पर पोइ बि थोरो थोरो ई सही, पर कम खे जारी सारी रखंदा अचो। जेकॾहिं कम खे रोके रखंदव त बेयकीनी अञा वधीक वधणु शुरू थींदी। मुनफ़ी ख़्याल तव्हांजे ज़हन में अचणु शुरू थींदा। तव्हां पंहिंजे
बेतवारी कैफ़ियत खे ख़तमु थियणु ॾियो, पर पंहिंजे पाण खे इन ई हथां यरगमाल थियणु न ॾियो। उन लाइ पाण खे बीहणु न ॾियो। पंहिंजे तख़लीक़ी क़ुवत जो इस्तेमालु कंदा वञो ऐं नंढनि नंढनि क़दमनि सां अॻिते वधंदा रहो। बरकत गोपांग साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त, माशाल्लाह सिंगर माण्हू, कंबर जो सुरीलो आवाज़ जो बालिक। बरकत साहब लिखनि था कमेंट में त बहितरीन माण्हुनि जूं बहितरीन ॻाल्हियूं। आबाद हुजो फ़क़ीर साईं, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, महिरबानी। राजा अली मंगसी एंड मीर मोहम्मद हुसैन साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। तव्हांखे शायदि अहसासु न थींदो हुजे, पर असीं बेयकीनी में उन जे महल मुब्तला थींदा आहियूं जॾहिं असां माज़ी में रहणु शुरू कंदा आहियूं। पहिरियां कंहिं नाकामी जे असर हेठि डिॼणु शुरू कंदा आहियूं। इहो सोचींदा आहियूं त ईअं ई वरी न थिए। असां इहो विसारे वेहंदा आहियूं त वक़्तु हमेशह हिकु जहिड़ो नाहे हूंदो। सुठो या बुरो वक़्तु नेठि गुज़री वेंदो आहे। सुठो या बुरो वक़्तु नेठि गुज़री वेंदो आहे। पुराणनि वाक़िअनि ऐं किसनि खे विसारे अॻिते वधणु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां पंहिंजे दिमाग़ में इहो ख़्यालु विहारियूं त मूंखे ही कमु सुभाणे जी बजाए अॼु ऐं हाणे करिणो आहे। उन जे तरीक़े सां सोचे करे उन जे कम खे पाया तकमील ते पहुचाइण लाइ हिकमत अमली जोड़णी आहे। दोस्तो, पंहिंजो पाण खे बहितरीन बनाइण लाइ पंहिंजे माज़ी जो जाइज़ो वठंदे, पंहिंजे सलाहियतुनि ते एतबार कंदे तव्हां अॻिते वधी सघो था। जेकॾहिं तव्हां इन ई माण्हूअ जे इंतज़ार में आहियो जेको तव्हांजी ज़िंदगी खे तब्दील करे, त इहो तव्हां पाण आहियो। रगो पाण खे सुञाणो। इहा सलाहियत तव्हां में ई आहे। असांजो पहिरीं प्यारो दोस्त अयाज़ हुसैन मंगसी फिराम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। यूसुफ जमील फिराम ठरी मीरवाह मां असांखे ॿुधी रहिया आहिनि, जंहिं कागज़ी ॻाल्हियूं किताब लिखियो आहे। महिरबानी सर, राइटर माण्हू तव्हां बि असांखे ॿुधी रहिया आहियो। महिरबानी, तव्हां पंहिंजो किताब ठरी मीरवाह मां असां ॾे सेंड कयो आहे। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। जी दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। अयाज़ हुसैन साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, प्यारा ज़बरदस्त, महिरबानी अयाज़ हुसैन।